अच्छा बख़्तावर, तव्हां जेको आहे असां ॾिसूं था औरतुनि जी जेका अदबी संगत जी शाख शुरू थी आहे उन में बि सरगर्म आहियो ऐं असां गॾिजाणियूं ॾिसूं था। अॼुकल्ह हिकिड़ो बहस आहे त अदबी प्रोग्रामनि में असांखे डाइवर्सिटी नज़र नथी अचे, मतिलबु औरतूं ऐं मर्द गॾियल नज़र नथा अचनि। ऐं ताज़ो जेको मेलो थियो शाह लतीफ़ जो त हिकिड़ो बयानु बि अदबी संगत तरफ़ां आयो त औरतुनि जी शमूलियत खे यकीनी बणायो वञे। ज़ाहिर आहे इन सां हिकिड़ो माहौल थो जुड़े, इन में का कोटा सिस्टम न आहे। असां सम्झूं था त औरतुनि एॾो कमु कयो आहे जो हर फील्ड में उहे मेरिट ते आहिनि। त इन्हनि रवैयनि खे तव्हां छा था सम्झो त कीअं एड्रेस करणु खपे? एड्रेस त ॾिसो, असां जॾहिं पंहिंजे मिज़ाज ऐं रवैये में तब्दीली आणींदासीं तॾहिं इहा तब्दीली ईंदी। ऐं जॾहिं समाजी बराबरी जी ऐं तरक़ी जी असां ॻाल्हि कयूं था त उते यकीनन औरत ऐं मर्द ॿिन्ही खे जेको आहे यकसां मौक़ा मिलणु घुरिजनि। पर जीअं तव्हांखे ख़बर आहे त हक़ीक़त इहा आहे त औरतुनि खे हर मैदान में पोइ ई रखियो वञे थो। हिकिड़ो पेट्रियार्कल जेका सोच आहे उहा सिर्फ़ु घरनि ताईं महदूद कोन्हे पर इदारनि में बि मौजूदु आहे ऐं अदब जे शोबे में बि अनफॉर्चुनेटली हुजणु घुरिजे, पर आहे पंहिंजी जाइ ते। पर मां सम्झां थी त इनखे तब्दील थियणु घुरिजे। कोई बि कंहिंजी जॻह हासिलु नथो करे सघे, कोई कंहिंजो मक़ाम हासिलु नथो करे सघे, कोई कंहिंजी रिप्लेसमेंट नथो थी सघे। हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे, हर कंहिंजो पंहिंजो नालो आहे, हर कंहिंखे पंहिंजी इज़त आहे, हर कंहिंखे पंहिंजो हिकिड़ो रुतबो जेको आहे सो मुआशिरे में, चाहे अदब जी दुनिया में हुजे या प्रोफेशनल लाइफ में या ज़िंदगीअ में, उहो जेको आहे सो मिले थो। त मुंहिंजो ख़्यालु आहे इहा थोरी घणी इनसिक्योरिटी असांखे शायदि जेको असांजो मर्द अदीब आहिनि उन्हनि जो जेको तबिको आहे उन में इहा नज़र अचे थी। मां सम्झां थी त अगरि गॾिजी करे कमु कबो त इहा हिकिड़ी बहितर जेको आहे सो सोच मुंहिंजे ख़्याल में इहा बि उहा ई ॻाल्हि आहे जेका असां शऊर जी ॻाल्हि कई त असां वटि थिए ईअं थो जो को बि ज़ाहिर प्रोग्राम थो थिए, पोइ को बि इदारो थो करे त उहे माना हिकु पंहिंजी हिकिड़ी सोच खे खणी अचनि था जॾहिं उहो प्रोग्राम था कनि। ऐं उन में ज़ाहिर आहे माइंड सेट उहो ई हूंदो जेको ऑर्गेनाइज़र हूंदो या हिकु अधु, पर असां सम्झूं था या सलाह था कयूं पाण में त हिकिड़ी का कमेटी हुजे 5-6 माण्हुनि जी, 3-4 माण्हुनि जी, जंहिंमें हिकिड़ा मुख़्तलिफ़ माण्हू हुजनि, उहे हिकु हल्के जा माण्हू न हुजनि। त मुंहिंजे ख़्याल में उहो हिकिड़ो सॼे समाज खे ॾिसंदा या उन में औरत बि शामिलु हुजे ऐं पोइ शायदि इहो माहौल वधीक जुड़ंदो। असां वटि जेके मेला सिर्फ़ु भिटाई जो या सत्संग जो मेलो न, पर उन खां अलावा बि जेके फेस्टिवल्स वग़ैरह लॻनि था, मेला अदबी मेला कराया था वञनि, अदबी प्रोग्राम कराया था वञनि। त जीअं तव्हां वारी ॻाल्हि त सथ जेके आहिनि उहे अलॻि अलॻि थी विया आहिनि। ठीकु आहे, जंहिंखे इंग्लिश में अगरि असां चऊं त ग्रुप्स जेके आहिनि उहे डेवलप थी विया आहिनि। पोइ हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो हमख़्याल ग्रुप आहे, उन्हनि जा माण्हू आहिनि, उहे जेके बि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराइनि था त उन्हनि में सिर्फ़ु पंहिंजे ई हमख़्याल माण्हुनि खे पोइ घुराइनि था, पोइ चाहे मर्द आहिनि। ऐं हिन वक़्त ताईं अनफॉर्चुनेटली ॾिसूं था त उन्हनि खे पोइ औरतूं शायदि नज़र नथियूं अचनि या उन्हनि जो हमख़्याल न आहिनि। ऐं पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा जेकी सोच आहे इहा हिकिड़ी ख़तमु थियणु घुरिजे। ऐं इन्हनि फेस्टिवल्स खे बि भले केरु बि कराए थो, पर सभिनी खे गॾु वठी हलणु घुरिजे। जेके बि सम्झो लिखण जो पोरियो आहे हिकिड़ो करे रहिया आहिनि ऐं जेके बि लिखी रहिया आहिनि, चाहे मर्द आहिनि या औरतूं, त इहो सिन्फ़ी तफ़रीक़ खां बग़ैर जेको आहे सो इहा पार्टिसिपेशन हुजणु घुरिजे ऐं ज़ाती पसंदि खां बि ॿाहिरि हुजणु घुरिजे। पार्टिसिपेशन जो हक़ हर कंहिंखे आहे, ठीकु आहे। ऐं डेफिनेटली इहे प्लेटफॉर्म्स जेके आहिनि कामयाब बि तॾहिं थींदा आहिनि जॾहिं तव्हां बग़ैर कंहिं इहे इम्तियाज़ी सलूक जे माण्हुनि खे जेको आहे सो घुराईंदव ऐं उन्हनि खे कंदव। उन सां गॾु तव्हां जी ॻाल्हि में हिकिड़ी ॿी बि शायदि तव्हांजे सवाल में न हुयो, पर मां उहो कंदमि त वरी जेके प्लेटफॉर्म्स ते घुराइनि था माण्हुनि खे, उन में बि कुझु जेको आहे सो मामला अची था वञनि। त उन्हनि खे महिमाननि खे जॾहिं घुरायो थो वञे त उनखे थोरी घणी फैसिलिटेशन जेको आहे सो किन खे मिले थी, किन खे नथी मिले। उहो बि शायदि इन जे करे ई त सम्झो त जेके उन्हनि जा घण घुरिया आहिनि या वेझा आहिनि या सो कॉल्ड असांजे उन मुआशिरे जे हिसाब सां वॾा नाला आहिनि, उन्हनि खे कुझु घणो प्रिविलेज रखियो थो वञे। ऐं जेके आम सम्झो त लेखारी आहिनि जिन जी शायदि ओतिरी पहुच न आहे, त उन्हनि खे उहे फैसिलिटीज़ जेके नथियूं मिली वञनि या उन्हनि खे नथो कयो वञे, फैसिलिटेट नथो कयो वञे उन नमूने सां।